दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां मंज़ूर हुसैन खोसो वकील कराची। मुंहिंजे वीडियो में विच में गैप अची वियो हो। अॻियां रोज़ानो हिकिड़ी वीडियो भरींदो हुउसि या ॿिए ॾींहुं भरींदो हुउसि, पर हाणे मुसलसल कुझु गैप आयो आहे। गैप जो मतिलबु हीअ आहे त मां इन पोज़ीशन में कोन हुयुसि जो मां वीडियो भरियां। असुल में छा थियो आहे त मुंहिंजी तबियत ख़राबु थी पई आहे। अहिड़ी मूं पोस्ट बि रखी त मुंहिंजो जामो जोड़ न आहे ऐं मूंखे चयो वियो आहे तोखे चिकनगुनिया थी आहे, चिकनगुनिया वायरस जो अटैक थियो आहे। हाणे इहो चिकनगुनिया वायरस जेको आहे इन ते क़ाबू पाइणु या इन ते इन जी आगाही ॾियणु, अवेयरनेस ॾियणु सरकार जो कमु हूंदो आहे। पर असांजी सरकार ख़बर नथी पवे त अलाए छो अहिड़नि बीमारियुनि ऐं अहिड़नि वायरस जे सिलसिले में को फुहारो कनि, को स्प्रे कनि या आगाही ॾियनि। अॻु में जीअं कोविड जो ज़मानो हो त सिंध गवर्नमेंट जो तमामु भलो रवैयो हो ऐं माण्हुनि खे जेको आहे सो तमामु वॾो रिलीफ मिलियो पिए। हींअर मूंखे घटि में घटि 15 ॾींहं थी विया आहिनि, अञा 20 ॾींहं मां बि चिकनगुनिया जो वायरस जो शिकार आहियां। इन में थिए ईअं थो त जिस्म जे समूरनि हॾनि में सूरु थिए थो, न माण्हू वेही सघे थो, न उथी सघे थो, न पंधु करे सघे थो, बसि पोइ ज़िंदा रहे थो। पर तकलीफ़ एॾी आहे जंहिंजो तव्हांखे आउं कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां। हाणे इन सिलसिले में मां सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे तव्हांजो कमु जेको हले पियो थो ॾाढो ठीकु ठाक हले पियो थो। बीमारनि लाइ अस्पतालूं बि घणियूं खोलियूं अथऊं, पर हीउ जेको स्प्रे वारो सिस्टम आहे इन खे बि जारी कयो। अॻे मलेरिया वारा फुहारो ॾींदा हुआ, स्प्रे कंदा ॻोठनि में शहरनि में, ऐं त मलेरिया जो ख़ात्मो थी वियो। हींअर असांजे हिन कराची जहिड़े वॾे शहर में तमामु घणा माण्हू इन वायरस जो शिकार आहिनि। सिंध गवर्नमेंट खे ख़बर न आहे त वांध कई कान्हे या एॾे ध्यानु कोन अथनि या इन्हनि जे कंहिं नुमाइंदे खे का अहिड़ी बीमारी कान लॻी आहे, तंहिंजे करे न इन ध्यानु ई कोन्हे को इन बीमारी ॾे। सो आउं गुज़ारिश थो कयां त दोस्त इन वायरस खां बचनि ऐं सरकार ते अचो त सभु दॿा विझूं त बाबा तव्हां स्प्रे करायो, फुहारो करायो ऐं घर घर वञी अवेयरनेस ॾियो। त हीउ एॾो त ख़तरनाक मर्ज़ु आहे जंहिंजो आउं शिकार आहियां त मूंखे उनजी ख़बर आहे। खाइणु पीअणु बंदि, हलणु फिरणु बंदि, मतिलबु जिस्म जे चपे चपे में सूरु हूंदो आहे हॾनि में। सो साथियो, अॼु मुंहिंजी वीडियो जो उनवान इहो आहे त सिंध गवर्नमेंट खे खपे त शहर में जेके बि वायरल बीमारियूं आहिनि उन्हनि ते क़ाबू पाइण लाइ कोशिशूं कनि। मिसाल तौरु चिकनगुनिया आहे या डेंगी जो मसइलो आहे, इन्हनि ते फुहारो करे सघिजे थो ऐं ॿिया उपाउ वठी सघजनि था ऐं आगाही ॾियणु खपे इन ते। सो तव्हां सभु इन मामले ते गौर बि कयो ऐं सरकार ते प्रेशर बि विझो त महिरबानी करे हलाइनि, इहो स्प्रे कनि ऐं आगाही ॾियनि, माण्हुनि खे वाक़ुफ़ु कनि त बाबा हीअ बीमारी हीअं आहे, हिन जो बचाव हीअ आहे। सो साथियो, जेकॾहिं अॼु जी वीडियो पसंदि आहे त पोइ इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।